औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फ़ी किताबिम मुबीन सदक़ल्लाहुल अज़ीम। त पोइ आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला पंहिंजे इल्म वसी जो ज़िक्र फ़रमायो ऐं पोइनि आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला इहो फ़रमायो त मां तव्हांजे हर शइ खे ॼाणियां थो ऐं दुनिया जे ज़रे ज़रे खे ॼाणियां थो, अव्हांजे दिलनि जे राज़नि खे बि ॼाणियां थो। ऐं हिन आयत में अल्लाह ताला पंहिंजे रिज़्क़ वसी जो ज़िक्र फ़रमायो आहे त मां दुनिया जे हर मख़लूक़ खे रिज़्क़ बि रसायां थो, यानी मां आलिम हुजण सां गॾोगॾु रज़ाक़ बि आहियां ऐं रिज़्क़ बि रसाईंदो आहियां। त इन ॻाल्हि खे अल्लाह ताला हिन आयतुनि में मुकमल तफ़सील सां ज़िक्र फ़रमायो आहे। वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, त अल्लाह ताला फ़रमाए थो त ज़मीन में काई बि चुरंदड़ पुरंदड़ शइ न आहे मगर त अल्लाह ताला ते उन जे रिज़्क़ जो ज़िम्मो आहे, अल्लाह ताला ते उन जी रोज़ी जो ज़िम्मो आहे। दाबो चइबो आहे इहो दब या दुब खां वरितल आहे, यानी उहा शइ जेका ज़मीन ते चुरे पुरे ऐं जेका शइ ज़मीन ते हरकत करे ऐं इन जे अंदरि पखी बि दाख़िल आहिनि, परंदा बि दाख़िल आहिनि, जानवर बि दाख़िल आहिनि ऐं सामूंडी मख़लूक़ मच्छूं वग़ैरह बि इन में दाख़िल आहिनि, यानी इन जे रिज़्क़ जो ऐं रोज़ी जो ज़िम्मो बि अल्लाह ताला जे मथां आहे। फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, मगर त अल्लाह ताला ते उन जो रिज़्क़ आहे। त अल्लाह ताला इहो ज़िम्मो खयों आहे ऐं अल्लाह ताला इन जी ज़िम्मेवारी खई आहे त हर शइ जो मख़लूक़ जो रिज़्क़ जो ज़िम्मो मुंहिंजे मथां आहे ऐं ज़िम्मो अल्लाह ताला जे मथां इहो लाज़िमी न आहे ऐं न ई कंहिं में ताक़त आहे त अल्लाह ताला जे मथां हिन शइ खे लाज़िम करे, बल्कि अल्लाह ताला पंहिंजे करम नवाज़ी जे करे ऐं अल्लाह ताला फज़ुल कंदे पंहिंजे मख़लूक़ जे मथां इहो अहसान कयो आहे त मुंहिंजे मथां अव्हांजे रिज़्क़ जो बि ज़िम्मो आहे। त इंसान जे वधीक यकीन ध्यानी करण जे लाइ अल्लाह ताला हिते अला जो हर्फ़ आंदो आहे, यानी अलल्लाहि रिज़्क़ुहा। त अल्लाह फ़रमाए थो अल्लाह ताला ते उन जो रिज़्क़ लाज़िम आहे। त अला जो हर्फ़ उते ईंदो आहे जिते को फ़र्ज़ु हुजे, को वाजिबु हुजे। हालांकि अल्लाह ताला जे मथां रिज़्क़ रसाइण ऐं रिज़्क़ वग़ैरह ॾियणु इहो न फ़र्ज़ु आहे, न लागू आहे, न ई वाजिबु आहे, बल्कि अल्लाह ताला इंसान खे यकीन ॾियण लाइ फ़रमाए थो त तुंहिंजो रिज़्क़ गोया के मुंहिंजे मथां फ़र्ज़ु ऐं लाज़िमी आहे। रिज़्क़ चइबो आहे उन शइ खे जंहिंजे खाइण सां इंसान जी बुख ख़तमु थिए ऐं इंसान जे जिस्म में नशो नुमा पैदा थिए, इंसान जे जिस्म में वाधाव पैदा थिए, उनखे रिज़्क़ चइबो आहे। व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा, इन ॻाल्हि खे अल्लाह ताला वधीक वाज़े फ़रमाईंदे फ़रमाए थो ऐं वधीक तसली ॾींदे फ़रमाए थो त मां इंसान जे मुस्तक़र खे बि ॼाणा थो, मुस्तौदअ खे बि ॼाणा थो। मुस्तक़र उन जॻह खे चइबो आहे जंहिं जॻह ते इंसानु असुली रहंदो आहे, यानी असुलु राहु जेको असुलु इंसान जो घरु आहे उहो इंसान जो असली वतन आहे, ऐं जिते माण्हू आरज़ी तौर ते रहंदो आहे उहो इंसान जो आरज़ी वतन हूंदो आहे ऐं आरज़ी घरु हूंदो आहे। त अल्लाह फ़रमाए थो मां तव्हांजे असुली मकान खे बि ॼाणां थो ऐं तव्हांजे आरज़ी मकान खे बि ॼाणां थो। त दुनिया जे अंदरि जेके माण्हू इदारा हूंदा आहिनि ऐं जेके माण्हू सरकारी हूंदा आहिनि त उनखे सरकारी इदारा उनखे खाधो वग़ैरह पहुचाईंदा आहिनि ऐं रिज़्क़ जी ज़िम्मेवारी उन इदारनि जे मथां हूंदी आहे। त उहे इदारनि खे ख़बर हूंदी आहे त इहो माण्हू फ़लाणी जॻह ते रहे थो, उन जो असली घरु इहो आहे, लिहाज़ा उहे रोज़ी उन जे घर ताईं पहुचाईंदा आहिनि। लेकिन जेकॾहिं उहो माण्हू काथे ट्रैफ़िक वग़ैरह में फासी पए या कंहिं फ्लैट में जॻह वठे या कंहिं ॿी जॻह ते किराए ते रहे थो त इदारे वारनि खे उन जी ख़बर न हूंदी आहे, त उनखे चवणो पवंदो आहे त मां फ़लाणी जॻह ते हाणे मुंतक़िल थी चुको आहियां ऐं फ़लाणी जॻह ते मां शिफ्ट थी चुको आहियां ऐं फ़लाणे महीने जी फ़लाणी तारीख़ ताईं मां हिन जॻह ते रहंदुमि, त उनखां बाद में उहे रिज़्क़ उस ताईं पहुचाईंदा। लेकिन अल्लाह ताला फ़रमाए थो त तव्हांखे मूंखे दरख़्वास्त ॾियण जी बि ज़रूरत न पवंदी, मां तव्हांजे असुली जॻह खे बि ॼाणां थो ऐं मां तव्हांजे आरज़ी जॻह खे बि ॼाणां थो। तव्हां जिथे बि हूंदा मां तव्हांखे उते रिज़्क़ पहुचाईंदुमि। कुल्लुन फ़ी किताब मुबीन, ऐं इहा समूरी शइ अल्लाह ताला फ़रमाए थो मुंहिंजे लोहे महफ़ूज़ में ऐं मुंहिंजे पधरे किताब में लिखियलु आहे। त दुनिया जे अंदरि अल्लाह ताला वटि एतिरो इल्मु मोहित आहे ऐं अल्लाह ताला खे हर शइ जी ख़बर आहे। अल्लाह ताला खे वैसर बि न आहे थींदी, अल्लाह ताला जो एतिरो इल्मु मोहित आहे, अल्लाह ताला जी कुदरत कामिल आहे। लेकिन अल्लाह ताला खे लिखण जी बि ज़रूरत न आहे, लेकिन इंसानु चूंकि लिखत जो आदी आहे, दुनिया जे अंदरि जेकॾहिं रजिस्टर में हुनजो नालो न लिखियो वञे त उहो सम्झंदो आहे त शायदि की मां रिज़्क़ खां महरूम थी वेंदुमि। उनजे करे इंसानु चूंकि लिखत जो आदी आहे त अल्लाह ताला हुनजे लाइ पंहिंजे लोहे महफ़ूज़ में ऐं पधरे किताब में हुनजो नालो लिखाए छॾियो आहे त इहो माण्हू दुनिया जे अंदरि एतिरी उमिरि रहंदो, एतिरी जॻह रहंदो ऐं फ़लाणी जॻह ते रहंदो ऐं हिनजी एतिरी उमिरि हूंदी ऐं एतिरो रिज़्क़ वग़ैरह खाईंदो, उनजी हर शइ अल्लाह ताला लिखी छॾींदो आहे। त बज़ारि सुवालु पैदा थिए थो त मुफ़सर फ़रमाए थो
अल्लाह ताला रिज़्क़ जो ऐं रोज़ी जो ज़िम्मो खणी छॾियो आहे त पोइ दुनिया जे अंदरि खोड़ सारा माण्हू उहे आहिनि जेके क़हत जे करे मरी वेंदा आहिनि ऐं बुख जे करे मरी वेंदा आहिनि। खोड़ सारा माण्हू उहे आहिनि जेके बुख जे करे उन्हनि ख़ुदकुशियूं कयूं ऐं मरी विया। ऐं थरपार के घर जे अंदरि खोड़ सारा जानवर हूंदा आहिनि, मोर हूंदा आहिनि, जेके पखी हूंदा आहिनि, उहे उन जे करे मरी वेंदा आहिनि। त अल्लाह ताला फरमाए थो मां रिज़्क़ जो ज़िम्मो खयों, हालांकि मख़लूक़ रिज़्क़ न मिलण जे करे मरी रही आहे। त मुफ़सिर फरमाए थो त अल्लाह ताला इंसान जे जेतिरो रिज़्क़ रखियो आहे उनखे उहो मिली रहंदो, बाक़ी जंहिंजो रिज़्क़ खुटी वियो ऐं उनजो मौत जो वक़्तु अची वेंदो आहे त लिहाज़ा उनजे मथां मौत ईंदो आहे। पोइ मौत जा खोड़ सारा असबाब थींदा आहिनि। रिज़्क़ न मिलण बि मौत जो सबबु आहे, एक्सीडेंट थियण बि मौत जो सबबु आहे, हार्ट अटैक थियण बि मौत जो सबबु आहे। यानी जॾहिं इंसान जो खाधो खुटी वेंदो ऐं रिज़्क़ पूरो थी वेंदो आहे त उनखां बाद में मौत ईंदो आहे। ऐं हदीस पाक जे अंदरि अचे थो त जॾहिं इंसानु माउ जे पेट जे अंदरि हूंदो आहे, ॿारु हूंदो आहे, उन वक़्तु उन जूं इहे शयूं लिखी वेंदियूं आहिनि त उहो इंसानु दुनिया जे अंदरि केतिरी उमिरि रहंदो ऐं कहिड़ी जॻह ते उनजो मौत थींदो, कॾहिं मौत थींदो, ऐं दुनिया जे अंदरि केतिरी रिज़्क़ ऐं रोज़ी वग़ैरह खाईंदो। त इंसान जी इहा समूरी शइ इंसान जी दुनिया में अचण खां पहिरियां लिखी वेंदी आहे। लिहाज़ा इंसान खे पंहिंजे इन रिज़्क़ जे बारे में परेशान न थियणु घुरिजे। त इंसान खे जहिड़े तरीक़े सां मौत ॻोल्हींदो आहे, अहिड़े तरीक़े सां इंसान खे रिज़्क़ बि ॻोल्हींदो। जेसीं ताईं इंसानु पंहिंजो नसीबु न खाईंदो, जेसीं ताईं इंसानु पंहिंजो रिज़्क़ ऐं रोज़ी न खाईंदो, एसीं ताईं उनखे दुनिया जे अंदरि मौत नथो अची सघे। अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा वाक़ियात हदीस जे अंदरि ऐं किताबनि जे अंदरि अचनि था। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जॾहिं गुज़र कोहे तूर वटां थियो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾु उनजी घरवारी बि हुई, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उते बाहि नज़री ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन बाहि जी तरफ़ वियो त इन उमेद सां वियो त मां हितां का बाहि वग़ैरह खणा, का उमाणी या टांडो वग़ैरह मूंखे मिली वञे। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उते वियो त ख़बर पियसि त हीउ अलाह ताला आहे ऐं अलाह ताला फरमायो त मूसा पंहिंजी जुती खे लाइ, मां तुंहिंजो रब आहियां। उते अलाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो त असां तोखे नबी बणायूं था ऐं तोखे नबूअत ॾियूं था, लिहाज़ा तूं मिस्र में वञी करे तूं असांजी दावत ऐं तबलीग जा कम सर अंजाम ॾे। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इहो हुकुम थी चुको ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दिलि में ख़्यालु आयो त मुंहिंजी घरवारी आहे, मां उनखे अकेलो छॾे कीअं वञा, अकेलो जंगलात में उनखे कंहिंजे आसिरे छॾियां। त अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम जे हिन ख़्यालात जी इस्लाह करण जे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो त मूसा तुंहिंजे भर में जेको वॾो पथर पियो आहे इन जे अंदरि इहा लठ हण। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुकुम जी तामील कई त उन लठ मां हिकिड़ो पथर निकितो। वरी हुकुम थियुसि त इन में लठ हण। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वरी लठ हईं त उन मां ॿियो पथर निकितो। वरी हुकुम थियुसि त इन में लठ हण। हज़रत मूसा अलैहिस्सलाम टीहर लठ हईं त उन मां हिकु टियों पथर निकितो ऐं उन जे अंदरि हिकु अहिड़ो जानवर हुयो जंहिंजे वात में साओपन हुयो। त अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे सम्झायो त मूसा जेको जानवर टिनि पथरनि जे अंदरि बंदि हूंदो आहे ऐं टिनि परदनि में बंदि हूंदो आहे, उनखे बि असां रिज़्क़ खां मारूम न आहियूं कंदा। तूं पंहिंजी घरवारी जे बारे में परेशान छो थो थिए। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो अलाह ताला जी कुदरत कामिला जे मथां पूरो यकीन हुयो, लेकिन उनजे बावजूद बि मुशाहिदे जी जेको असरु हूंदो आहे उहो पंहिंजो हूंदो आहे। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम सम्झी वियो। उनखां बाद में हज़रत मूसा अलैहिस्सलाम सिधो मिस्र मुल्क जी तरफ़ रवानो थियो ऐं घरवारी जी तरफ़ वियो बि न ऐं घरवारी खे इहो बि न ॿुधायईं त मां काॾे थो वञा या मूंखे अलाह ताला जो हुकुम थियो आहे या न थियो आहे। ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जे अंदरि बि अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा वाक़ियात मिलनि था। हिकिड़ो वाक़ियो आहे त क़बीले अशरीन जा कुझु माण्हू हुया जेके मदीने हिजरत करे आया ऐं मदीने हिजरत करे आया त उन वटि जेको तोशो सामान वग़ैरह राशन पाणी हुयो उहो उनजो ख़तमु थी चुको। त उनखां बाद में उन हिकिड़े कासिद खे अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में मोकिलियो त तूं वञ ऐं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कर त असांखे खाधे वग़ैरह जी ज़रूरत आहे, असां वटि जेको खाधो हुयो उहो ख़तमु थी चुको आहे, लिहाज़ा अवां असांजे खाधे वग़ैरह जो इंतिज़ामु फ़रमायो। त उहो जॾहिं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अचे पियो त उते उन अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ु ॿुधो ऐं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुर पढ़ी रहिया हुया ऐं उन वक़्तु अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा आयत तिलावत फरमाइनि पिया, वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलाह रिज़्क़ुहा, यानी दुनिया जे अंदरि कोई बि जानवर अहिड़ो न आहे, कोई बि अहिड़ो जानदार न आहे मगर त अलाह ताला ते उनजे रिज़्क़ जो ज़िम्मो आहे। त उन माण्हू सम्झो त अलाह ताला जानवरनि जो ऐं जानदारनि जो ज़िम्मो रिज़्क़ जो पंहिंजे मथां खणी छॾियो आहे त असां अशरी क़बीले वारा कंहिं जानवर खां घटि न आहियूं, लिहाज़ा असांजो रिज़्क़ बि अलाह ताला जे ज़िम्मे आहे। त उहो शख़्स हुतां मोटियो ऐं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुझु अर्ज़ु बि न कयईं ऐं पंहिंजे क़बीले वारनि वटि आयो, अची करे उनखे चयईं त ख़ुशि थी वञो, तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी हुजे, तव्हांजे दावत जो इंतिज़ामु ऐं तव्हांजे खाधे जो इंतिज़ामु अलाह ताला करे छॾियो आहे ऐं अलाह ताला जी तरफ़ खां तव्हांजे लाइ मदद अची रही आहे। त उन क़बीले वारनि सम्झो त शायदि की अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे खाधे जो इंतिज़ामु करे छॾियो आहे तॾहिं चवे थो। त उहे माण्हू ठही करे वेही रहिया ऐं उन्हनि सम्झो त असांजे लाइ खाधो अची रहियो आहे।
त कुझु वक़्तु गुज़रण खां बाद में ॿ शख़्स अचनि पिया जंहिंजे हथ में वॾो थाल हुयो ऐं उन थाल में गोश्त बि हुयो ऐं मानी बि हुई। गोश्त ऐं मानी सां उहो थाल भरियलु हुयो ऐं उन ॿिनि माण्हुनि अची करे उन्हनि जे विच में उहो खाधो ऐं गोश्त रखियो ऐं उन माण्हुनि उहो खाधो ऐं गोश्त वग़ैरह खाधो ऐं उनजो ड्रव थी वियो, लेकिन उनजे बावजूद बि उहो खाधो अञा बची पियो। त उन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फरमायो त तव्हां इहा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में खणी वञो त अव्हां जो असांजे मथां थोरो आहे जो अव्हां इहो रिज़्क़ असांजी तरफ़ मोकिलियो आहे। इन खां बाद में उहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थिया ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयूं त तव्हांजो जेको खाधो मोकिलियो तमामु बहितरीनु हुयो, लज़ीज़ हुयो, ज़ाइक़ेदार हुयो। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे त तव्हांजी ख़बर ई न आहे ऐं तव्हां जेको खाधो खाधो आहे मां त मोकिलियो ई न आहे। त उन खां बाद में उन समूरो वाक़ियो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा जेका मदद हुई इहा अल्लाह ताला जी तरफ़ खां तव्हां वटि आई हुई, इहो खाधो मां न बल्कि अल्लाह ताला मोकिलियो। त अल्लाह ताला इन आयतुनि जे अंदरि फरमाए थो त तव्हांजे रिज़्क़ ऐं रोज़ी जो ज़िम्मो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला ते आहे। त सिर्फ़ु इंसान जो न बल्कि जानवरनि जो रिज़्क़ बि अल्लाह ताला जे मथां आहे। हालांकि ॾिठो वञे त जेके जानवर हूंदा आहिनि उहे इंसान खां वधीक रिज़्क़ खाईंदा आहिनि ऐं उनखे बि अल्लाह ताला रिज़्क़ रसाईंदो आहे। जीअं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे दौर जो वाक़ियो आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे पंहिंजे हुस्न इंतिज़ाम जे मथां वॾो नाज़ हुयो त मां माण्हुनि खे दावत खाराईंदो आहियां ऐं सुहिणे तरीक़े सां खाराईंदो आहियां। वाक़ई हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पैगम्बर हुयो ऐं बादशाह बि हुयो ऐं उनजो हुस्न इंतिज़ाम बि तमामु बहितरीनु हुयो। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो त ए अल्लाह मां तुंहिंजी सामुंडी मख़लूक़ खे दावत करणु चाहियां थो। त अल्लाह ताला हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे फरमायो त ए सुलेमान नबी तूं पंहिंजो कमु कर, इहा तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त ए अल्लाह ताला मुंहिंजो शौक़ु आहे लिहाज़ा मूंखे इजाज़त ॾिनी वञे। अल्लाह ताला फरमायो त लिहाज़ा तूं पंहिंजे शौक़ खे पूरो कर। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम केतिरनि ई ॾींहंनि खां केतिरनि ई महीननि में उहा दावत जो इंतिज़ामु कयो ऐं तमामु वॾे क़िस्म जूं देगियूं बि तयारु कयईं जेके जिन्नात जी मदद सां तयारु कयूं वयूं। त जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वॾा वॾा दस्तरख़्वान ऐं खाधो तयारु कयो, उन खां बाद में सिर्फ़ु हिकु मछी समुंड मां निकिती ऐं समूरी उहा जेका दावत हुई समूरी खाई वई ऐं समूरो खाधो खाई वई। उन खां बाद में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे चवणु लॻी त ए सुलेमान वधीक खाधो हाणे मुंहिंजो त अञा ड्रव ई न थियो आहे। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त जेको खाधो उहो समूरो तूं खाई वई ऐं उन खां बाद में कुझु बि न आहे। त उन वक़्तु उन मछी अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो त ए अल्लाह तूं मूंखे मख़लूक़ जे हवाले छो कयो, उन मूंखे एतिरो खारायो आहे जो मुंहिंजो ड्रव ई न थियो आहे। त अल्लाह ताला इंसाननि खे बि खाराईंदो आहे ऐं जानवरनि खे बि खाराईंदो आहे। त दुनिया जे अंदरि दुनियादार माण्हू परेशान हूंदा आहिनि त अॼु हिन वक़्तु माण्हू दुनिया जे अंदरि 1 करोड़ आहिनि, बाद में अरब थींदा, वरी बाद में शरब थींदा, त उनखे केरु खाराईंदो। हालांकि रिज़्क़ जो ज़िम्मो उहो अल्लाह ताला जे मथां आहे, हुकुमराननि जे मथां न आहे। इंसानु पैदा ई न थींदो, अल्लाह ताला हुनजो रिज़्क़ लिखी छॾींदो आहे। त इंसान खे रिज़्क़ जे बारे में परेशान न थिए। बाक़ी रिज़्क़ जा असबाब इख़्तियार करणु घुरिजनि। छाजे करे त असबाब इख़्तियार करणु इहे तवक्कुल जे मुनाफ़ी न आहे। इहे असबाब इख़्तियार करणु इहे जाइज़ आहिनि, सहाबा किराम खां बि साबित आहिनि ऐं उलमा किराम फरमाइनि था त रिज़्क़ जा असबाब इहे रिज़्क़ जा दरवाज़ा आहिनि, यानी इन्हनि जे ज़रिए सां रिज़्क़ ईंदो आहे। अल्लाह ताला खां दुआ